बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अगर तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में सिर्फ़ अॻिते वधणु चाहियो था त कॾहिं बि हिननि टिनि शयुनि खे पंहिंजे मथां हावी थियणु न ॾियो। नंबर पहिरियों, तव्हांजो माज़ी। कॾहिं बि पंहिंजे माज़ीअ खे पंहिंजे मथां हावी थियणु न ॾियो, छो जो अॼु अगरि तव्हांजो माज़ी तव्हांजे हाल ते हावी थी वियो त इहो तव्हांजे फ्यूचर खे बि ख़राबु करे छॾींदो। तव्हां सां माज़ीअ में जेको बि थियो, तव्हां कुझु बि हुयो, उनखे छॾे ॾियो ऐं पंहिंजे हाल ते ध्यानु ॾियो। अगरि कंहिं तव्हां सां बुरो कयो हुजे या थी सघे थो तव्हां जान में पंहिंजे ग़लति फ़ैसिलनि सां पाण खे ई नुक़सानु ॾिनो हुजे, इन्हनि सभिनी शयुनि खां बदिलो वठण जो हिकु ई फार्मूलो आहे, उहो आहे पंहिंजो पाण खे बहितर बणाइणु, अॻिते वधणु। द बेस्ट रिवेंज इज़ वर्क ऑन यूअर सेल्फ। ऐं ॿियो आहे, जीअं ॿिया चाहिनि था तीअं हलणु। कोई तव्हांजे बारे में छा थो सोचे ऐं ॿिए कंहिंजी चयल ॻाल्हि खे पंहिंजे मथां हावी थियणु न ॾियो। कंहिं ॿिए जे करे पंहिंजो पाण खे चेंज करण जी कोशिशि न कयो ऐं न ई पंहिंजा मक़सद चेंज कयो। ॿियनि खे ख़ुशि करण जी कोशिशि हमेशह तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी ॾुखनि सां भरे छॾींदी। जॾहिं बि कुझु कयो त पंहिंजे पाण खां सुवालु पुछो त मां हीउ छो थो कयां, छा हीउ मुंहिंजो पैशन आहे या मां ॿियनि खे ख़ुशि करण लाइ थो कयां। तव्हां पैदा थिया आहियो हिकु अलॻि पर्सनैलिटी सां। तव्हांखे इन करे ई पसंदि कयो वियो जो तव्हां अलॻि आहियो। पंहिंजो पाण खे कॾहिं बि ॿिए जे लाइ चेंज न कयो। माण्हुनि जी भीड़ में शामिलु थियण लाइ पंहिंजी पहचान न विञायो। ऐं नंबर टियों आहे, कॾहिं बि पंहिंजो पाण खे मायूस न कयो त मां हीउ नथो करे सघां। बिला वजह पाण खे कमज़ोर न सम्झो। जॾहिं तव्हां पाण खे ईअं सम्झणु लॻंदा आहियो त तव्हांजे दिमाग़ में हिकु लिमिट अची वेंदी आहे त मां इन खां वधीक कुझु बि नथो करे सघां। थी सघे थो उन लिमिट में तव्हां सॼी ज़िंदगीअ लाइ रहिजी वञो। हक़ीक़त में जेको ॿिया करे था वञनि उहो तव्हां बि करे सघो था। हर शइ मुमकिन आहे जी सोच ऐं एटीट्यूड पंहिंजी ज़िंदगीअ में आणो। तव्हां बि घणो कुझु करे सघो था। पाण खे एक्सप्लोर कयो, नयूं शयूं सिखो, नवनि माण्हुनि सां मिलो। पुराणी लिमिट वारी सोच छॾे अगरि तव्हां इहा सोच रखी जीअण लॻो त तव्हां कुझु बि करे सघो था, त पोइ तव्हां यकीनन कुझु बि करे सघो था। तव्हां वाक़ई में घणो अॻिते निकिरी वेंदो। हिन वीडियो जी समरी इहा ई आहे त हिननि टिनि शयुनि खे पंहिंजे मथां हावी थियणु न ॾियो।